प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु आउं गुलाम सिंह ख्वाजा। असां पंहिंजा जो प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ठटे ज़िले जे फ़नकार जे हवाले खां। इहे उहे फ़नकार आहिनि जेके पंहिंजी परफॉर्मेंस ज़रिए माण्हुनि में मुस्कुराहट विखेरनि था। केतिरा ई मुनफ़रद कैरेक्टर आहिनि जेके न फ़क़ति ठटे सजावल ऐं ठटे ज़िले जे ॿियनि शहरनि सां तालुक़ु रखनि था, पर इहे कैरेक्टर पंहिंजे शौक़ जे पुराए लाइ मुख़्तलिफ़ फिल्मूं प्रोड्यूस कनि था। इहे उहे फ़नकार आहिनि जेके पंहिंजे हणा वड़ा करे फिल्मूं ठाहीनि था ऐं स्टेज ड्रामनि ते परफॉर्म करे चुका आहिनि। ठटे ज़िले जा केतिरा ई कैरेक्टर, केतिरा ई अदाकार जेके पंहिंजो पाण ते अदाकार बि आहिनि, प्रोड्यूसर बि आहिनि ऐं डायरेक्टर बि आहिनि। अचो ॾिसूं था त इन फ़नकारनि जी जेका माली सूरत छा आहे, उहे आम ज़िंदगीअ में कीअं पिया वक़्तु गुज़ारनि था। असां गॾु हिन वक़्तु आहे स्टेज जो मशहूरु अदाकार उर्स नारे जो, जेको हेसि ताईं 10 खां वधीक फिल्मूं प्रोड्यूस करे चुको आहे, पर कसम बरसी इहा आहे तो रिक्शा हलाए करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे थो। अच्छा महोदर सां ॿुधायो त तव्हां पंहिंजे फ़न जो आगाज़ कॾहिं कयो ऐं फ़न सफ़र जो आगाज़ कॾहिं कयो ऐं कहिड़े क़िस्म जूं फिल्मूं तव्हां हेसि ताईं प्रोड्यूस करे चुका आहियो? साईं मूं 1995 खां पंहिंजे फिल्मी दुनिया जो इहो आगाज़ कयो आहे, जंहिंमें स्टेज, टीवी ऐं टेलीफिल्म्स ऐं ॿियो मुख़्तलिफ़ जेके एनजीओ सां असां कमु कयो आहे, त 1995 खां मूं हुन शइ खे स्टार्ट कयो आहे। ऐं तॾहिं एतिरा सिंधी चैनल न हुया, सिर्फ़ु हिकिड़ो PTV हूंदो हो ऐं उते बदकिस्मतीअ सां त जेके मनपसंदि फ़नकार हूंदा हुआ उहे ई हूंदा हुआ। ऐं उनखां पोइ जॾहिं इहो सिलसिलो अॻियां वधियो त असां कोशिशि कई त असां कुझु सिखूं। उनजे लाइ असां स्टेज जो सहारो वरितो ऐं असांजा जेके उस्ताद आहिनि उन्हनि खां सिखियासीं ऐं स्टेज में बि असांजी का मालिकी न आहे। महोदर तव्हां कहिड़े कहिड़े फिल्मुनि में कमु कयो आहे ऐं इन खां पहिरीं स्टेज ड्रामनि में केतिरे हद सां कमु करे चुका आहियो? सर मूं पंहिंजे फ़न जी शुरूआति कई हिकिड़ी टेलीफिल्म हुई साईं ज़ुल्फ़ी शाह साहिब जी, उनजी फिल्म हुई गॾिया पर देर सां। उन में हिकिड़े पुलिस वारे जी एंट्री खां मूं शुरूआति कई ऐं अॼु बि मूंखे उहो डायलॉग यादि आहे जेको तक़रीबन 1995 में उहा पहिरीं फिल्म हुई। सर हो छोकिरी फ़रार थियण में कामयाबु थी वई, इहो पहिरियों डायलॉग मुंहिंजी ज़िंदगी जो जेको मूं चयो ऐं उन सां ई असां इहे स्टार्ट कयो। ऐं उनखां पोइ उस्ताद हारून जाखरो, उस्ताद अनवर राही, उस्ताद याक़ूब कलोड़ो, इन्हनि सां गॾु पोइ स्टेज ड्रामाज़ कया ऐं अॼु ॾींहं ताईं बि कंदा अचूं। ऐं न सिर्फ़ु ठटे में पर सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि असां स्टेज ड्रामाज़ कया आहिनि ऐं पंहिंजे फ़न खे उजागर कयो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेके फिल्मूं जेके असां कयूं आहिनि उनमें मुंहिंजी पंहिंजी प्रोड्यूस थियल फिल्म आहे ऐं उनजो राइटर बि आऊं आहियां ऐं डायरेक्टर बि आऊं आहियां ऐं इनजो टाइटल कैरेक्टर बि मूं कयो आहे। इहे सभु एज़ाज़ सिर्फ़ु इन जे करे आहिनि त जॾहिं को कैरेक्टर पंहिंजे पसंदि जो न मिलंदो आहे त पोइ राइटरनि जे आसिरे ते या डायरेक्टरनि जे आसिरे ते पोइ उहो दिलपसंदि कैरेक्टर न मिलण जे करे पोइ पाण मजबूरन राइटर बि थियणो थो पवे, डायरेक्टर बि थियणो थो पवे ऐं मेन टाइटल कैरेक्टर करण जे लाइ। ऐं हीअ मुंहिंजी सिलू सुपरमैन मुंहिंजी फिल्म अलाह जी महिरबानी सां तमामु घणी मूंखे असां इज़त ॾिनी। हिन मां अॼु खां 3 साल पहिरीं इहा फिल्म मुंहिंजी रिलीज़ थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु आउं हुनजो पार्ट 2 पियो ठाहियां ऐं उन में बि कुझु हिकिड़ो मक़सदु मूं रखियो आहे, छो त हिन फिल्म खे ॿारनि तमामु घणो पसंदि कयो ऐं हिन फिल्म जो जेको पार्ट 2 ठाहियां पियो सिलू सुपरमैन पार्ट 2, उहा मुकमल एजुकेशन ते रखी आहे। जेके उहे ॿार जेके स्कूल नथा पढ़नि, उहे ॿार जेके माइटनि जो चवणु कोन था कनि, सॼो ॾींहुं शैतानियूं कंदा वठनि, उन फिल्म में मूं डायरेक्ट उन ॿारनि सां मुखातिबु थियो आहियां, न पेरेंट्स सां न टीचर सां, ऐं डायरेक्ट ॿारनि सां मुखातिबु थिया आहियूं त तव्हां अगरि स्कूल न पढ़ंदव, अगरि तव्हां तालीम हासिलु न कंदव त तव्हांजो मुस्तक़बिल छा थींदो। त उहा शइ असां उन में ॾेखारी आहे ऐं उनजी बि हींअर तक़रीबन रिकॉर्डिंग मुकमल थी चुकी आहे। ऐं उनखां अलावा हिन ॿी हिकिड़ी असांजी फिल्म ठाही आशिक़ वेचारा, छो त असां ज़्यादातर कॉमेडी फिल्मूं ठाहींदा आहियूं। उन में डॉन जो कैरेक्टर हुयो मुंहिंजो ऐं कॉमेडी डॉन हुयो। उन में मुंहिंजो हिकिड़ो तकियो कलाम हूंदो आहे, मैं हूं डॉन, 12 मुल्कनि जे कॉलेज जी छोकिरियूं मुंहिंजो इंतज़ारु पियूं कनि, पर डॉन जो हुते पुॼणु मुश्किल ई न पर नामुमकिन बि आहे, छो त डॉन वटि किरायो कोन्हे। इहो तमामु घणो पसंदि कयो वियो। ऐं उनखां अलावा मुंहिंजे उस्ताद जी फिल्म जेका ठही तक़रीबन 1998 में मिस्टर पताशो, उन में मूंखे तमामु घणी पज़ीराई मिली। उन में मुंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर हो जेको छोकिरो हूंदो आहे नौकर, उनखे उहो जादू उनखे मिलंदो आहे, उहो छोकिरी थी वेंदो आहे। ऐं उनखां अलावा जेके असांजा जेके लोकल वीडियोज़ आहिनि, जेके असांजा सिंगर्स आहिनि, उहे सिंगर्स
उन्हनि सां बि असांजा जेके वीडियोज़ आहिनि उहे मार्केट में अची चुका आहिनि। उन्हनि में मुंहिंजा मोल्डिंग थियल आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो वॉल्यूम आयो उन में तक़रीबन मुकमल एल्बम मुंहिंजो हुयो ऐं उहो एल्बम हुयो, हीअ उन जी CD आहे, फौजिया सुमरो साहिबा जो इहो मुकमल। कहिड़ो करेक्टर आहे जेको तव्हांखे तमामु घणो यादि आहे, उनजी वधीक पधिराई थी ऐं तव्हांखे तमामु घणी मोट मिली हुजे, उहे कहिड़ा डायलॉग आहिनि जेके तव्हांजे हिन सॼे कैरियर में तव्हांखे यादि हुजनि? सर मूं हिकिड़ो स्टेज ते हिकिड़ो कैरेक्टर कयो हो हिकिड़े कमदार जो ऐं उन में तमामु घणो मूंखे पसंदि कयो वियो, एतिरे हद ताईं जो मुंहिंजो बाबो बि उहो ड्रामो ॾिसणु आयो, उहो बि मूंखे गारियूं ॾेई हलियो वियो छो त कैरेक्टर अहिड़े क़िस्म जो हुयो जो उन मां मतिलबु नेगेटिव कैरेक्टर हुयो। त उन में मुंहिंजो हिकिड़ो डायलॉग ॾाढो मशहूरु थियो, कुर्बान वञे कुर्बान वारा सो अंदरूं अंदरि भोतार हुकुम कयो त इन छोरीअ खे कयूं दरिया दाख़िल, मच्छियूं मांस खाईंदो देखाल खे, अहिड़ियूं त दुआऊं कंदियूं, अहिड़ियूं त दुआऊं कंदियूं जो चई खणी चुप कर। उन खां अलावा ॿियो स्लू सुपरमैन खे तमामु घणो पसंदि कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स जेको मुंहिंजो पसंदि कया विया। एक्टिंग जी परफॉर्मेंस लाइ का तव्हां ट्रेनिंग हासिलु कई या तव्हां पंहिंजे कैरियर में सिखंदा रहिया? असां ट्रेनिंग त प्रॉपर त असांजी बदकिस्मती चइजे सिर्फ़ु सिंध जी न बल्कि पाकिस्तान जी, त असां वटि को बि अहिड़ो इंस्टीट्यूट कोन्हे, का अहिड़ी सिख्या कोन थी मिले जेको ख़ासि करे कंहिं ग़रीब जेके असांजे शौक़ीन आहिनि, जेके फ़न सां दिलचस्पी रखंदा, अगरि उते के इंस्टीट्यूट आहिनि तॾहिं बि उन अमीरनि जे लाइ आहिनि, करोड़पति माण्हुनि जे लाइ जेके डिफेंस में रहनि था उन्हनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ कुझु न आहे। त असां उन्हनि उस्तादनि खां सिखूं था, उन स्टेज ते जेको परफॉर्म कयो आहे, नंढा नंढा कैरेक्टर करे करे अॼु अल्हम्दुलिल्लाह मेन टाइटल कैरेक्टर कयूं पिया। तव्हांजो ज़रिए मुआश छा आहे ऐं ज़िंदगी कीअं गुज़ारियो था? सर हिन वक़्तु त वॾी वठ वठाण जो दौरु आहे, अबरी सबरी हिकिड़ी सरकारी नौकिरी बि आहे ऐं उन सां गॾोगॾु पार्ट टाइम रिक्शा बि हलाईंदो आहियां, तॾहिं वञी हिन पेट जे दोज़ख खे उझाईंदा आहियूं, बचिड़े वारा माण्हू आहियूं, त इन जे करे ज़्यादा फ़न खे बि ज़्यादा टाइम नथा ॾेई सघूं छो त रोज़गार पहिरीं, बच्चा पहिरीं, घर पहिरीं, पोइ शौक़ु, पर पोइ बि कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजी ॿोली सकाफ़त तहज़ीब खे ज़िंदा रखूं ऐं असां उन ॿोली जी ख़िदमत करे सघूं जेतिरो असांखां थी सघे थो। जी नाज़रीन, ठठे ज़िले जो उहो टैलेंट आहे जेको कैमरा जी अखि लिकियलु आहे ऐं मक़ामी तौर ते इहे फ़नकार, इहे जेके लोकल जेके जो टैलेंट आहे उहो मक़ामी तौर ते पंहिंजी फिल्मूं प्रोड्यूस कनि था ऐं न फ़क़ति इहो पर इहे गुज़िरियल 20 सालनि खां हिन इंडस्ट्री ते लॻियल आहिनि। जीअं मोहम्मद उर्फ़ ॿुधायो त पंहिंजी पसंदि जो कैरेक्टर न मिलण जे करे हू पाण प्रोड्यूसर थी वियो ऐं पाण ई राइटर थी वियो ऐं पंहिंजी फिल्मूं पाण प्रोड्यूस करणु लॻो ऐं हिन भेरे हू हुनजो चवणु इहो बि आहे त हिकिड़े साल में 2 खां वधीक फिल्मूं हू प्रोड्यूस करे वञे थो जेके लोकल मार्केट में सेल थियनि थियूं, उनजी पधिराई थिए थी। उनखां अलावा हेसि ताईं 30 खां वधीक फिल्मूं मोहम्मद उर्फ़ प्रोड्यूस करे चुको आहे। अचो ॾिसूं था ठठे ज़िले जा ॿिया फ़नकार केतिरियूं फिल्मूं प्रोड्यूस करे चुका आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं करे रहिया आहिनि। ठठे जे अहम फ़नकारनि में मादी जो अहम कैरेक्टर राजू अलबेलो उर्फ़ हारून जाखरो अहम किरदारु आहे जेको 1975 खां वठी केतिरनि स्टेज ड्रामनि ऐं पाकिस्तान टेलीविज़न जे मुख़्तलिफ़ ड्रामनि खां अलावा केतिरा ई स्टेज नाटक ड्रामा पूर्ण प्रोड्यूस करे चुको आहे। हिन वक़्तु कसम बसी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। उस्ताद हारून जाखरो न फ़क़ति केतिरियूं फिल्मूं प्रोड्यूस करे चुको आहे पर ठठे ज़िले में केतिरा फ़नकार पूर्ण ट्रेन करे चुको आहे। हिन वक़्तु कसम बसी वारे सूरताल में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अचो साण सां ॻाल्हि ॿोल कयूं था। उस्ताद तव्हां ॿुधायो तव्हां पंहिंजे फ़न जे सफ़र जी शुरूआति कॾहिं खां कई? मूंखे हिकिड़े दोस्त जी शादी में 1970 में जेको हुन ज़ोरी स्टेज ते चाढ़ियो आहे, मज़ाया ख़ाका लतीफ़ा वग़ैरह ॿुधाईंदुसि।
उतां शुरू थियो साईं। उन खां पोइ पहिरियों स्टेज ड्रामो ज़िले दादू शहर राधण में मूं कयो। उहो ड्रामो मुंहिंजो यादगार ड्रामो हो। 14 अगस्त ते जेको आहे सो थियो हो 1975 में। पोइ उहो ई ड्रामो वरी असां ठटे में कयोसीं 3 सितंबर 1975। उन ई ॾींहुं बरसाति पई पए ऐं असांजे हाल जे मथां छित कोन हुई, माण्हू बरसाति में भिॼा पिए, हल्की फुल्की हुई, पर अलाह जे करम सां जेको आहे सो ड्रामो अहिड़ो सुठो थियो। उन टाइम जो मशहूरु फ़नकार अबू बिलावल जेको मरहूम गुज़ारे विया, शबाना नाज़ अञा ताईं आहे हयाती, ऐं अब्दुल गफ़ूर सुमरो मरहूम जेको मुंहिंजो उस्तादु हो, जंहिंखां आउं सिखियसि, उहो बि गुज़ारे चुको आहे। शहज़ादो गुलफ़ाम साहिबु हयाती आहे, जंहिंजो लिखियलु स्टेज ड्रामो हो। इबरत प्रेस में हूंदो हो इंचार्ज फिल्मी सुफ़े जो। उन सां वास्तो थियो, सलाम दुआ थी। पोइ उन्हनि जी महिरबानी सां अॼु आउं जेको आहियां सो नाले वारो फ़नकार आहियां। जेकॾहिं हू मूंखे स्टेज ड्रामे में कमु न ॾिए हा त शायदि आउं एक्टर न हुजां। अच्छा, लॻभॻि ज़िंदगी जा तव्हां 40 साल खां वधीक हिन इंडस्ट्री में कमु कयो आहे ऐं हाणे तव्हां मक़ामी तौर ते फिल्मूं प्रोड्यूस बि कयो पिया, त तव्हांजे ख़्याल में त कहिड़ो सबबु आहे जो मोट कोन थी मिले ऐं सिर्फ़ु जेको शौक़ु आहे उहो पूरो थिए थो? असीं जेके सिंधी फ़नकार आहियूं, ख़ासि करे लाड़ जो फ़नकार ग़रीब हूंदो आहे। अपर साइड जा फ़नकार पाण भरा हूंदा आहिनि, सेहतमंद ऐं ठीकु ठाक। उन्हनि में के ग़रीब आहिनि, पर के जेके से मतिलबु ख़ाशी दौर आहे, जेके पंहिंजो पाण शौक़ु बि पूरो कनि था, कमाइनि बि था, नाले वारा फ़नकार बि खणनि था। हूअं नाले वारे फ़नकारनि में त मूं अल्हम्दुलिल्लाह वॾनि फ़नकारनि सां कमु कयो, जंहिंमें मरहूम फिल्म स्टार साकी रोशन अता साहिबा जिन मुंहिंजे स्टेज ड्रामे में मुंहिंजी डायरेक्शन में कमु कयो, नूर मोहम्मद लाशारी मरहूम, या नसरीन नाज़ जी ॿी भेण नजमा, उनजी टी भेण शाहिदा, शबीरा चना, इन ई बि मुंहिंजे स्टेज ड्रामनि में कमु कयो। पर हाणे इहो आहे त फिल्मूं छो नथियूं कमाइनि, उन जो सबबु इहो त असीं लाड़ जा फ़नकार ग़रीब आहियूं ऐं लाड़ जो सरमाएदार असांखे मदद नथो करे। अंग्रेज़ी वारी ॻाल्हि बाबा सपोर्ट कोन पई थिए, तंहिंखे असांजी का बि मदद कोन थी थिए। बाक़ी अवाम में असांजी वॾी इज़त, वॾियूं माण्हू मोहबतूं ॾियनि था। असीं हड़ा वड़ा ख़र्च करे सिंधी ॿोली जी ख़िदमत था कयूं या असां पंहिंजो शौक़ु था पूरो करियूं, पर असां सिंधी फिल्मूं या सिंधी वीडियो फिल्मूं या सिनेमा जूं फिल्मूं इहे मूं कयूं आहिनि। मूं के एकड़ ॿेकड़ ड्रामनि में उर्दू पाकिस्तान टीवी जे में कमु कयो हूंदो, जंगल में ऐं सफ़र में नंढड़ा नंढड़ा किरदार। बाक़ी लाड़े फ़नकार खे त जेकॾहिं पाकिस्तान टीवी ते वेंदासीं त चवंदा हो तव्हांजी ॿोली कची आहे। बेदिल मसरूर साहिब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, चई ठटे वारनि जी ॿोली कची आहे। मूं चयो पोइ जेकॾहिं ठटे वारनि जी ॿोली कची आहे त पोइ तव्हीं इहा अल्फ़ाबेट न पढ़ो सिंधी किताब जी, जेका असांजे आख़ुंद अबुल हसन लिखी आहे, जेको मखदूम मोहम्मद हाशिम जो उस्तादु हो, उनजो लिखियलु किताब पोइ अवी न पढ़ो, पोइ अवी कंहिं उतरादी जो लिखियलु किताबु पढ़ो। उन तां हमरा थोरो कावड़ियो ऐं उन खां पोइ चई तालीम घणी अथई? मूं चयो 5 क्लास आहे। 5 क्लासनि वारो माण्हू त असां वटि कोन हलंदो। मूं चयो साईं मूं धिकनि खाइण में PhD कई आहे। उन खां पोइ उन मूंखे हिकिड़े ड्रामे में कमु ॾिनो। हक़ीक़त थो चवां, इन में कूड़ ज़रूरु कोन्हे। बाक़ी उकेली साहबु आहे, हाणे वीचारो रिटायर थियो, अलाह खेसि ख़ुशि रखे। उन मुंहिंजी हर भेरे मदद कई आहे, हर भेरे मदद कई आहे। ऐं हू न रुॻो टीवी जे हवाले सां, पर मुंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरतूं जेके हुयूं, तव्हांखे सची ॿुधायां, हीअ जेका छित आहे, साईं कैमरा थोरो मथे घुमायो, हीअ जेका छित आहे न, इहा अलाह जी महिरबानी सां, एजाज़ अली मुकेली साहिब जी महिरबानी सां आहे। कोटा टीवी ते आउं वियो हुउसि
उते मूंखे हिते सिंधी में ड्रामो लिखी खणी वियो समय जे साहब वटि, उन मूंखे मोटाए छॾियो। उन ई खां पोइ वकील साहब सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई, चई बलोची ॼाणी थो? मूं चयो हा साईं बलोची ॼाणा थो। चई पोइ इहो ड्रामो खणी अच। उहो तालीम ते ड्रामो हो, आदेंक उनजो नालो हो। 4-5 बलोची ड्रामा ॿिया ॾिनई। उन्हनि मां जेको मूं कमायो उन टाइम जा 12,000 रुपया वॾा हुआ। उन्हनि 12,000 मां हीअ छित ठही, ॻाल्हाए नथो सघां, हुन माण्हू जा वॾा थोरा। केतिरी फिल्मुनि में कमु कयो ऐं केतिरियूं फिल्मूं हिते प्रोड्यूस करे चुका आहियो? केतिरा स्टेज ड्रामा आहिनि? ख़ासि तौर ते हिकिड़ो तव्हांजो मशहूरु स्टेज ड्रामो जेको 27 भेरा रीप्रोड्यूस थियो, उहे कहिड़ा आहिनि असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधायो? उहो साईं हिकिड़ो ड्रामो मुंहिंजो रखमौला ते जेको 4 दफ़ा थियो, ऐं सिकी लधो जेको मूं पाण लिखियो हो, पर आउं पंहिंजे उस्ताद जो नालो ॾींदो हुउसि। मुंहिंजे वॾे भाउ चयो त बाबा परायो नालो न ॾे, मूं चयो मुंहिंजो उस्ताद आहे। ऐं उनजे पोइ मूंखे वरी सज़ा बि मिली। हिन वक़्त में अनवर राई साहिबु उहो ड्रामो करे आयो पाण मूंखां इजाज़त खां बग़ैर, मेमण ॻोठ में करे आयो ऐं कामयाबु ड्रामो करे आयो। मक़सदु चवण जो उहो 26 दफ़ा असां जिते बि कयो कामयाबु वियो। 27 भेरो ठटा शुगर मिल में जॾहिं मूं कयो तॾहिं बुरी तरह पिटिजी वियो। ऐं तौबा नौज़बिला कंहिं वॾे फ़नकार जी गिला नथो करियां। उन में पहिरीं त कमु मूं ख़राबु कयो, जेको स्टेज ते बि आउं एक्टर जे बजाए डायरेक्टर थियो बीठो हुउसि। ऐं नूरमोहन लाशारी साहिबु हेॾो वॾो फ़नकार हो, उन बि मज़ो न कयो। उन में नसरिन नाज़ हुई, नसरिन जूं 2 भेणूं हुयूं, हिकिड़ी शाहिदा हिकिड़ी नजमा, उहे बि हुयूं। उहो ड्रामो बुरी तरह फ्लॉप वियो। उन खां पोइ मूं सिकी लधो वेड़े छॾियो। अच्छा, कहिड़ा तव्हां अहम कैरेक्टर कया आहे? उनजा कहिड़े क़िस्म जा डायलॉग हुजे तव्हां यादि हुजनि? सर मूं हर क़िस्म जा किरदार कया आहिनि, अल्लाह जी महिरबानी हर क़िस्म जा किरदार कया आहिनि। उन में मूं चरीअ जो बि कयो आहे, विलेन जो बि कयो आहे, हीरो जो बि कयो आहे, एतिरे क़दुरु मूं हीरोइन जो बि कयो आहे। शुगर मिल में हिकिड़ो ड्रामो असांजो थियो गुलू ऐं फुलू। पोइ प्लानिंग तहत दोस्तनि जी मिली भगत करे जेको सो छोकिरी उहा बुक कराई वई, जेका ॼाणी वाणी उनखे ड्रामे खे फ्लॉप करण जे लाइ असांजे ई दोस्तनि इहो कमु कयो हो। पोइ उहा छोकिरी जेका हुई ड्रामे वारे ॾींहं ते गुम थी वई। उन ड्रामे खे माना न थियण जे बराबरि हो। ओछो त मूंखे ख़्यालु आयो त यार हाणे छा कजे, कुझु कजे, इज़त बचाइजे। पोइ फ़नकार बिरादरी में नसरिन नाज़ खे शाबस हुजे। उहा हीरोइन माउ हुई, उनखे मूं चयो तूं हीरोइन जो किरदारु कर ऐं माउ जो किरदारु आउं थो करियां। ऐं ॿिया दोस्त हे नसीम राजा हो, याकूब कलोड़ो हो, अनवर राई साहिबु हो, इन्हनि सभिनी खे किरदारनि खे छिड़ विछिड़ करे ऐं अल्लाह जी महिरबानी सां उहो ड्रामो ॾाढो सुठो थियो। उन जो हिकिड़ो सीन तव्हांखे ॿुधायां थो, जेको अनवर राई जो ऐं मुंहिंजो सीन हो। शुरू में ॾेखारियो आहे त माई जेका आहे यानी आऊं, उहो अम्मा जा कपिड़ा पातमि, मुछूं कुड़ायमि, उहो सुभां बि वेठो रिली वेठो सुभां। उहो अचे थो, चए थो गुलो अम्मा, ओ फुलू अम्मा, ए जीअरी आई या मरी वई आहे? आए हाय मरे मुंहिंजी जुती, मरनि मुंहिंजा दुश्मन। ऐं छा आहे म्या वरी पियो छा छा लॻाए वेठी? कॾहिं को जीव चयो अथई जीव? हाय जीव जीव, मिठो खीर पी। चङो चङो मूं आकर न कर, ॿुधाए त मुंहिंजा छा थो चई? त ॿुध, कुझु मुंहिंजा महिमान अचणा आहिनि, उन्हनि जे लाइ रधु पचा कर त खाई ख़ुशि थी वञनि। तूं परवाह ई न कर मुंहिंजा मिठड़ा। हाय मुंहिंजी मिठड़ी, छा रधे खाराईंदी? मूं हुनखे कुतो रधे खाराईंदुसि। छा चई कुतो? ॿिया न त वरी कुकड़ रधे खाराइनि। घर में अटो कोन्हे, तूं आहीं रोज़ रोज़ महिमान गिरियो अची, ॼण तो को पिणे कमाए छॾे वियो आहे। त साईं इहे ज़िंदगी जा आहिनि उहो हक़ीक़तूं। ऐं अल्लाह जी महिरबानी सां उहो ड्रामो हद खां वधीक कामयाबु हो ऐं मूंखे ज़िंदगी में तमामु घणियूं मुबारकूं मिलियूं इन ड्रामे जो। अच्छा, उनखां अलावा के उर्दू डायलॉग जेके तव्हां पंहिंजे ड्रामनि में चया हुजनि? उर्दू ड्रामे में मूं कमु कयो आहे, पर उहो ॼटाणे हिसाब वारो जंगल ड्रामे में मूं कमु कयो, हिकिड़ो मछेरे जो किरदारु। उन में जेको आहे सो मुस्लिम नाले छोकिरो याकूब ज़करिया जो पुटु, उहो मुआणो आहे, ऐं मियाण जो मुंशी आहियां। त उन में उहो उर्दू साफ़ कोन्हे, आम जेका ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे ॼटाणी। अरे तू डांडी का बेटा है, तेरे पल्ले कितने लाए हो? बस 22 पल्ले लाए हो तो मियाँ तुम्हारा हिसाब हो गया बराबर। काहे के आटे के पैसे? अरे जा अपने बाप को जाके कह कोई आटा वाटा नहीं, मुझे जानता नहीं। डांडी को बोल दे मेरे नाम का कि मुंशी ने पैसे नहीं दिए, चल जा।
इहो इन खां बाक़ी कंहिं ड्रामे में कमु कयो उहो बलोची कैरेक्टर। हाणे छा आहे जे बलोची कैरेक्टर जेको ड्रामो मुंहिंजो हो उन ई में मूं कयो गुंगे जो किरदारु लिखियो मूं हो उन ई में उहो तव्हांखे पोइ थो ॿुधायां। हुते हिकिड़ो अयूब कोसे साहब जो ऐं दुर्दाना बलोच जो हिकिड़ो स्टेज टीवी जो ड्रामो रिकॉर्ड पे थियो उहो मूं ॿुधो उन जा डायलॉग मूंखे ॾाढा वणिया माईअ जा ऐं हिन जा उहे चओ त तव्हांखे ॿुधायां। सीन आहे हमरा बंदूक खणे बीठो आहे बंदूक पुठीरो खणे बीठो कैमरा जे अॻियां हीअं लोणू हणी कैमरा जे अॻियां अची चए थो मन नारा ज़िंदगी नहीं ली। मां अचे थी ख़बरदार दिगरंदा चुशे गप्पा चे दपा मकश तो चूने माँ से तरावती तंग के बचा के कातल पे बदबर शात न पे मना तीर मजा हमल मन बाजेन तीर वार तगुन मई संगे कप कप तबुत तई बेमरे पिते अंगा पत्थर न पेचतन कि शहदादाना बला हजूरतन तो मगरोय अम्मा मगरोय मन तई टप्पान दरमान कना मन तई दिले सातत कना मन दुश्मन सर तई पादानी दौर दियां चमाट हणे थी सीन ख़त्म। इन जो मक़सदु बलोच सम्झंदा असल में इहो त हुन चयो त आऊं उनखे जीअरो कोन छॾींदुसि मां थी चए त तूं ख़बरदार अहिड़ी ॻाल्हि कई अथई पोइ हू वरी जॾहिं चए थो त तूं कहिड़ी मां आहीं पुट जे दुश्मन ते इहा ॻाल्हि छा तूं कोन थी करीं त चए थी मूंखे तीर न हण अमल मूं इलाही तीर खाधा न अञा तुंहिंजे पीउ जे फाता जो तॾो ई कोन वेड़ियुमि त शहदाद उनजो भाउ उन